अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़बरदस्त अपडेट अची चुकी है। सामूं तव्हां ॾिसो था दुलाब ड्रामे जी एडिटिंग हली रही है। जी हाँ दोस्तों, इन वीडियो में तव्हां ॾिसो था जंहिंमें फर्ज़ंद मलिक खजू ऐं जेको आहे एडिटर ऐं कुझु ॿिया दोस्त सिंध टीवी जे स्टूडियो में साम्हूं लाइव जेको आहे एडिटिंग हली रही आहे दुलाब ड्रामे जी। जेको पहिरियों स्पेल शूट थी चुको आहे उन जी एडिटिंग हली रही आहे। दोस्तों तमामु वॾी ख़ुशख़बरी, वॾी सुठी ख़बर तव्हांजे लाइ शेयर करण लाइ आया हुआसीं। दोस्तों ॾाढी धमाके सां ऐं तेज़ी सां जेको आहे एडिटिंग हली रही आहे। शूटिंग त मुकमिल थी वई स्पेल जी। हाणे इहा एडिटिंग बसि जीअं मुकमिल थी, इन जो टीज़र पहिरियों हितां ठाहींदा, उहो टीज़र तयारु करे जेको आहे सिंध टीवी चैनल ते अपलोड थींदो ऐं बक़ाया किस्तनि खे वॾी तेज़ी सां राति ॾींहुं हिकु करे जेको आहे दुलाब ड्रामे जी एडिटिंग हली रही आहे। ऐं कोशिशि इहा ई आहे त जल्द में जल्द जेको आहे इन जी एडिटिंग मुकमिल थी वञे ऐं जेको आहे पहिरें स्पेल जी त इन खे रिलीज़ कयो वञे। तव्हांजे लाइ दोस्तों ज़बरदस्त अपडेट असां सोचियोसीं दोस्तनि सां शेयर कंदा हलूं जीअं सभिनी दोस्तनि खे अपडेट मिली वञे। दोस्तों एडिटिंग जेको आहे न ॾुखियो कमु, इहो बि वॾो ॾुखियो हूंदो आहे। इन में साउंड मिलाइणु, हिकिड़ो हिकिड़ो सीन मिलाइणु, को सीन अॻियां पोयां बि न थिए, बराबरि ते अचे, बराबरि टाइम ते, ऐं डायलॉग बाज़ी में कहिड़ो म्यूज़िक ॾियणो आहे, हर म्यूज़िक तयारु हूंदो आहे, शूट थियल रिकॉर्ड थियल हूंदो आहे। सिर्फ़ु उन खे जेको आहे समझदारी सां एडिट करिणो पवंदो आहे जीअं का ग़लती न थिए, ग़लती जी गुंजाइश न हूंदी आहे। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। उमेद आहे हीअ वीडियो तव्हां शेयर कंदा, इन खे लाइक बि ज़रूरु कंदव ऐं दोस्तनि ते पुॼाईंदो। जे सब्सक्राइब उदासी टीवी खे तव्हां न आहे कयो त इन खे सब्सक्राइब बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।